स्वामी साहिब चवनि था, अविद्या बंदि कया जीअ सभेई फास में, भुली निज स्वरूप खों संसे मंझि पिया, तिरशना जे दरियाह में सामी वही विया, अहिड़ा अंधा थिया जो जागी ॾिसनि कीन की। हाणे भावार्थ। अविद्या बंदि कया जीअ सभेई फास में, स्वामी साहिब चवनि था त संसार जे सभिनी जीवन खे या माण्हुनि खे अविद्या या अज्ञान पंहिंजे ॼार में, पंहिंजे फंदे में फासाए छॾियो आहे। भुली निज स्वरूप खों संसे मंझि पिया, संसे यानी संशय, भरम। त चवनि था अविद्या या माया इंसान जे आत्मस्वरूप खे ढके थी छॾे, तंहिं करे इंसान पंहिंजे सचे रूप खे, आत्मस्वरूप खे विसारे छॾियो आहे, जंहिं करे सभई इंसान संसे या भरम में वञी पिया आहिनि। तिरशना जे दरियाह में सामी वही विया, स्वामी साहिब चवनि था त तिरशना रूपी जेको दरियाह आहे, तिरशना यानी चइबो आहे कामनाऊं, इच्छाऊं, उन्हनि जो जेको दरियाह आहे उन में सभई वही विया आहिनि, लुड़ी विया आहिनि, भुलिजी था वञनि उन में। अहिड़ा अंधा थिया जो जागी ॾिसनि कीन की। अज्ञान या माया जे कारण जीव अहिड़ा त अंधा थी पिया आहिनि जो हू अंदर जूं अखियूं खोले निज स्वरूप खे, ईश्वर खे ॾिसी कोन था सघनि। हाणे व्याख्या। दरअसल माया जे वस में थी वियल इंसान या जीव अज्ञान में जीअंदो रहे थो। माया सभिनी जीवन जी अहिड़ी हालत बणाए छॾी आहे जो हू भरमनि में वञी पिया आहिनि। पंहिंजे सचे रूप खे विसारे वेठल जीव अनेक तृष्णाउनि रूपी नदीअ में वहंदा पिया वञनि। हिन कूड़े संसार खे सच सम्झी पंहिंजूं कामनाऊं पूरियूं करण लाइ उन्हनि जे पुठियां पिया था डोड़नि। जीअं मृगजल रुञ ॾिसी हरण उनखे पाणी सम्झी ओॾांहुं डुकंदो वेंदो आहे, पर उते पाणी न बल्कि पाणीअ जो आभास हूंदो आहे। साॻीअ तरह इंसान पिणु डुकंदा रहनि था, मगर संदन प्यास कान थी बुझे। अज्ञान जे अंधकार में जीवन खे पंहिंजे आत्मस्वरूप जो, परब्रह्म जो, परमात्मा जो दर्शन कोन थो थी सघे, छो त हू सुजाग थियण जी कोशिश कोन था कनि। हू पंहिंजे शरीर खे ई सभु कुझु सम्झी वहिंवार कंदा रहनि था। अहिड़ो शरीर जेको फ़ानी आहे, कॾहिं नष्ट थियण वारो आहे। साधु संत चवनि था त देह यानी शरीर खां परे वञण में, देह खां धार थियण में ई जीव जो कल्याण आहे।